अस्सलामुअलैकुम। अॼु असां उन शख़्स वटि पहुतल आहियूं जे नंढी उमिरि में थोरे वक़्त में टिकटॉक ते पंहिंजी बहितरीनु जॻह ठाही, पंहिंजो नालो ठाहियो। तमामु घणी उन जी बेइज़ती थींदी आहे, मुंहिंजे ख़्याल में इज़त थींदी आहे। अॼु उन शख़्स सां मिलूं था, मिस्टर अजीब ख़ासकेली। वॾियूं महिरबानियूं तव्हांजूं जो तव्हांजी मां चैनल जो मां थोराए थो आहियां जो तव्हां मूं वटि टाइम कढी आया आहियो। तक़रीबन तव्हां मूंखां 3 महीना अॻु तव्हां मूंखां टाइम घुरियो हो। शायदि मां तव्हांखे नथो ॾेई सघियुसि, कंहिं शूटिंग जे दौरान मां मसरूफ़ हुउसि, पर अॼु तव्हांखे मूं टाइम ॾिनो आहे। वॾी महिरबानी तव्हां ॿुधायो। बिल्कुलु साईं, इज़त वारा माण्हू जेके हूंदा आहिनि उहे जल्दी टाइम ॾींदा आहिनि। बेस्तो माण्हू जॾहिं ॾे असांखे बि तकड़ि कान्हे। बिल्कुलु तव्हांजो जवाबु दुरुस्त आहे। इज़त अचणी वञे शइ आहे, बेइज़ती बरक़रार हुजे ऐं हेॾी वॾी बेइज़ती खाइण लाइ बि जिगर थो खपे। इहा तव्हांजी ॻाल्हि सही आहे। बिल्कुलु साईं, तव्हांजे चाहींदड़नि जो हिकिड़ो अजीब मैसेज खणी आया आहियूं जेको पुछनि था त तव्हांजे ख़ूबसूरती इन सूंहं जो आख़िर अहिड़ो कहिड़ो राज़ आहे जेको तव्हां एॾो फेमस थी विया आहियो जल्दी? बिल्कुलु, हूअं त मुंहिंजी हुस्न जा होका सॼी सिंध में हलनि पिया, पर अक्सर करे आऊं घर खां ॿाहिरि राति जो निकिरंदो आहियां न त माण्हुनि खे पूरी पक थी वेंदी आहे त अॼु अजीब ॿारु निकितो आहे, रोशनी थी वई आहे। छो त जीअं ई रोशनी थींदी आहे न माण्हुनि खे पूरी पक थी वेंदी आहे अॼु अजीब ॿारु निकितो आहे। माशाअल्लाह, वाक़ई अलाह साईं तव्हांखे एतिरो बहितरीनु हुस्न ॾिनो आहे। इन हुस्न जो को राज़ बि हूंदो, तव्हां आख़िर एॾो हुस्न कीअं आंदो, किथां आंदो? बसि चवंदा आहिनि न जंहिंजी ज़्यादा बेइज़ती थींदी आहे न उनखे ई हुस्न थोरो क्रीम त असां वटि असांखे लॻे ई कोन थो, बसि माण्हुनि जूं बेइज़तियूं लॻनि पियूं, इहो ई असां वॾी ॻाल्हि आहे। जीअं त असां फेयर एंड लवली क्रीम वारनि जे कंपनी वारनि सां इंटरव्यू कयो ऐं अजीब ख़ासकेली असां उन्हनि खे फ़ोटू ॾेखारियो त छा कॾहिं हिन शख़्स खे तव्हांजी क्रीम अछो करे सघे थी। उन्हनि छिरक भरे चयो त न साईं, हिन खे त क्रीम अछो कोन थी करे सघे, पर हिन जो जेको मुंहुं आहे इहो असांजी कंपनी ज़रूरु बंदि करे सघे थो। अॼु तव्हांजे इलाइक़े में पहुतल आहियूं, हिते माण्हुनि खां बि पुछंदासीं, पर तव्हां खां पुछणु लाज़मी आहे, हिते तव्हांजी केॾी वॾी इज़त आहे? माशाल्लाह, हिते त आउं ईअं ई पियो फिरां जहिड़ो गॾे पियो फिरां, पर माशाल्लाह मुंहिंजी हिंद सिंध में वॾी इज़त आहे। मूं वॾी इज़त कमाई आहे, छो त इज़त ऐं ज़िलत जो मालिक हिकिड़ो ई रब आहे। हलो जी वॾी, ऐं मां उन जे क़ाबिल बि आहियां। टमाटा ऐं मच्छी अलाह साईं इज़त ॾिनी आहे। यार हेॾा अजीब वेठो टमाटा मच्छी लाइ वेठो ई इंटरव्यू पिया करियूं थोरी देरि खां पोइ प्यारी। माशाल्लाह मुंहिंजी तरफ़ इज़त सफ़ा मनू साईं। केरु आऊं? न बाबा, हिन खे पियो चवां, कुराड़ी खे पियो चवां, तोखे न तव्हां ॿुधायो। माशाल्लाह मुंहिंजी माना हिंद सिंध में वॾी इज़त आहे। रब सो त अॻी तोखे न आया, हिन खे मुंहिंजी वॾी इज़त कई आहे, छो त हाणे स्कूल मां ॿार कोन आया आहिनि? अरे अच्छा इंटरव्यू वठण आया आहियो त ॿार हिकु त छॾे अचो। इंटरव्यू पिया वठूं, हींअर थोरो सब्र कर प्यारी। इज़त मूं वॾी कमाई आहे मुंहिंजी, माना अल्लाह साईं मुंहिंजी वॾी इज़त कई आहे। पर रक्षा वारो फोन पियो करे, ॾिसो वञे न रक्षा वारे खे चओ हींअर न। हा मुंहिंजी मतिलबु सफ़ा बेइज़तो आहे। केरु आऊं? न तोसां न आहियां, हेॾा आहियां। बंदि कर हाली बंदि कर। यार इंटरव्यू था वठण अचो, बेइज़ती पिया कयो या मुंहिंजी? यार बाबा घर कुराड़ी फोन कयो, मच्छी ऐं टमाटा वठी आ, हाणे सॉरी माज़रत था वठूं। किथे तूं असांखे इंटरव्यू वठण लाइ हिते आयो यार? हिते मोटरसाइकिल जी फर लॻी पई, मुमताज़ मौलाई घर लॻी पई, हिते इंटरव्यू कीअं त थींदो? बसि हिते यार ज़्यादा छोरा टरड़ा आहिनि, तंहिं करे तोखे चइणो हुजे, न अचणो हो यार तोखे। तूं सफ़ा को वाया अथई, को सफ़ा हिते अची आहे। हाणे जहिड़ो तुंहिंजो मोह ओड़ो इंटरव्यू थी वियो।